खैरपुर नाथन शाह गोजो शहर में जमीयत उलमा इस्लाम गोजो शहर तरफा JUI जे सूबाई अगवान हाफिज हाजन खान लगारी मकामी रहनुमा कारी असदुल्ला लगारी हाफिज दीन मोहम्मद बोडो जी अगवानी में फलस्तीन में मुसलमानन मथा इसराइल तरफा थींदड़ जुल्म खिलाफ इसराइल मुर्दाबाद रैली मदरसा इस्लामिया अनवार साहबा खां चांडका स्टाफ ताईं कढी वई। चांडका स्टाफ ते अगवानन खिताब कंदे चयो त फलस्तीन में इसराइल जुल्म जी इंतहा करे छड़ी आहे। असां इसराइल जे इन जुल्म जी सख्त लफ्ज़न में मुज़म्मत कंदे अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयूं था त इन जुल्म खिलाफ आवाज़ उथारे। अगवानन हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त पाकिस्तान के फलस्तीनी मज़लूम मुसलमानन जी हर तरह जी मदद करण घुर्जे। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह।